जुनेद साहब आहे डायरेक्टर इंजीनियर साहब हिते आहे जुनेद साहब सर आऊं इहा ॻाल्हि कंदुसि त असां वटि 5-6 महीना थिया आहिनि पीअण वारो पाणी कोन थो तव्हां सां डायरेक्टर तव्हां आहियो तव्हां सां मुंहिंजी ॻाल्हि थी तव्हां चयो त आऊं मथां खां छा पे बंदि करे हिकिड़ो ॾींहुं अव्हांखे ॾींदुसि इंजीनियर साहब खे चयोसीं इंजीनियर साहब चयो अङारे ॾींहुं अव्हांखे जस्ट पीअण वारो पाणी असांजो हक़ आहे असांजा बच्चा पाणी जेको गॾाए पीअनि थियूं उन्हनि सां गॾु मूं वटि पिक्चर पिया आहिनि उन्हनि पीए पियो तव्हांजो बच्चो ईअं पीए भला तव्हांजा बच्चा किथे पढ़ंदा आहिनि डायरेक्टर साहब ऐं तव्हां सां साईं ममता शाला मुंहिंजी इज़त आहे असांजो जॾहिं बच्चो हुन सां गॾु पाणी पिया असां कंहिंजे लाइ बि इज़त कोन कंदासीं असांजो हक़ आहे असांखे कानून असांखे इजाज़त ॾिए थो तव्हांखे हिन टाइम हींअर जी हींअर इस्तीफ़ा ॾियणु खपे तव्हां कमिटमेंट ते पूरा नथा आहियो मथां आऊं पाण वियो आई विटनेस साईं आई विटनेस आऊं पाण मोटरसाइकिल ते वियो आहियां वञी चयो मंदुसो असांजे ॻोठ में हले पियो मथे जा पाइप लॻा पिया आहिनि हिकिड़ो ही पेशाब जे पोएं पासे ऐं वाटर टुटो पियो आहे ख़ुदा खे असां त पीअण वारो पाणी पिया मंगूं को रियासत जी रिट बि आहे का बि रिट कोन्हे मूं तंग थी पिथोरो बि असांजे भरिसां असांजी नियाणियूं पिथोरो में सरेआम पाणी लाइ चेयरमैन साहिबु एहतजाज पियो करे जंहिंखे इलेक्टेड मेंबर वोट ॾेई कयो आहे उहो ई माण्हू एहतजाज पियो करे केॾां वञे उहो बि रियासत जी रिट कोन्हे तव्हां हिन उहिदे जे लाइक़ बि कोन्हे ऐं सिधी ॻाल्हि ॿुधायां तव्हां नाइल थी चुका आहियो तव्हां इस्तीफ़ा फौरन ॾियो न त पोइ असां केस दाख़िल करे छॾिया आहिनि डेथ सर्टिफिकेट ॿारनि जा वठिया आहिनि उन्हनि में बाक़ाइदा डॉक्टर मेंशन कयो आहे पेट जी बीमारी ऐं जेको पाणी जड़ियो आहे इहो खारो पाणी जे करे डायरेक्टर साहब ॾिसो तव्हां टाइम पंहिंजो विञाए छॾियो तव्हांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे असीं तव्हांजी इज़त करियूं था ख़ुदा जो कसम असां तंग थी चुका आहियूं असां कानून खे हिकिड़े साइड छॾींदासीं ॾिसो न असां अञा ताईं कानून जे दायरे में करियूं पिया हींअर मां अकल बि मूं केस दाख़िल कयो आहे नोटिस हींअर मां ताईं पहुची वेंदा असां सुप्रीम कोर्ट ताईं पहुचंदा असांजो हक़ आहे मथे 4-4 5-5 वाटर मैन हुननि जा बचा आहिनि 100 तव्हां विज़िट करियो तव्हां कॾहिं आया शाख ते आया मूं हींअर बि मुंहिंजे भाउ खे चयो मुंहिंजो एहतजाजी कैंप शुरू कयो साईं ममता शाह खे ख़बर आहे कैंप हले बि मुंहिंजी एहतजाजी को बि रोड बंदि कोन कयो आहे असां एहतजाजी कैंप में वेठा आहियूं ख़ुदा खे मञो यार पाणी असांजो हक़ आहे बुनियादी हक़ आहे डायरेक्टर साहब 11,000 क्यूसेक पाणी हले पियो तव्हां चओ कर मंसूर साहब 5,000 क्यूसेक पाणी पहुचायो आहे ईअं न करियो माण्हू भागी थी वेंदा माण्हू रियासत जी रिट खां भागी थी वेंदा ख़ुदा जो कसम इहो अवां करियो छा पिया ही तव्हांजी ज़िम्मेवारी आहे ही कमीशन पास इहो इंजीनियर आहिनि हिननि खे का शर्म जहिड़ी ॻाल्हि ई कोन्हे या शर्म अचे असांजा बि बचा आहिनि असां वधीक कुझु बि कोन था चऊं ऐं हींअर कोर्ट में वेठो मूंखे दोस्तनि चयो आयसि न त आउं कोन अचां आउं कानूनी बेड़ सां विड़ंदुसि भले रिटायर बि थी वञो जंग आहे त जंग आहे कुझु ऑफिसर हलनि पिया अञा ताईं रिटायर बि थी विया आहिनि अञा ताईं हलनि पिया केसनि में त आउं तव्हांखे वरी बि रिक्वेस्ट कंदुसि तव्हां हिन उहिदे जे लाइक़ बि न आहियो तव्हां इस्तीफ़ा ॾियो फौरन